अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ुशि हूंदव। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो असां एपिसोड नंबर 11 जी रिकॉर्डिंग ते पुॻा आहियूं, जेको आहे त असांजी एपिसोड नंबर 11 जी आख़िरी रिकॉर्डिंग आहे। सुभाणे आचर जे ॾींहुं तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो। महिरबानी करे असांजे एपिसोड खे तव्हां लाइक भी कयो, शेयर भी कयो ऐं कमेंट भी सुठा सुठा कयो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ॾिसी रहिया आहियो ही दोस्त सभु मूंसां साण आहिनि जिन जी रिकॉर्डिंग आहे। ही दोस्त नवां आया आहिनि जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं एपिसोड नंबर 11 ते तव्हांखे हे बि ॾिसण लाइ मिलंदा। ऐं जंहिं बि दोस्त खे असां सां कमु करिणो आहे त असां हिते वीडियो ते नंबर ॾियूं था, उन ते राब्तो करे सघो था। असां ईअं ई रिकॉर्डिंग कंदा आहियूं, असां वॾी महिनत कंदा आहियूं ऐं महिनत सां ई सभु थींदो आहे। जेकॾहिं तव्हां लाइक शेयर कमेंट कंदव त तव्हांजे लाइ असां अञा सुठा सुठा वीडियो ठाहींदासीं। आहिस्ते आहिस्ते मज़ो थींदो वेंदो। अञा कुझु दोस्त नवां अचनि था, कुझु अञा न आहिनि आंदा, छो त अञा रिकॉर्डिंग जीअं हिसाब सां थींदी वेंदी ईअं ई असां माण्हू घुराईंदा वेंदासीं। अञा दोस्त ईंदा खोड़ ऐं कुझु आंदा बि आहिनि जिन जो सीन थी रहियो आहे। इहे ई मुंहिंजा पंहिंजा दोस्त आहिनि। जेको ॿधल आहे इहो मुंहिंजो प्यारो दोस्त साईं आकिब शाह आहे। जेको हथियार सां छोकिरो बीठो आहे त इहो मुंहिंजो सको सौट आहे। ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी वॾी वॾी। ऐं हाणे असां मिलंदासीं वरी अॻी वीडियो ते। अस्सलाम वालेकुम। छोड़ अकेला यार गयूं मैं रोंदा अज ताईं, तेजा दर्दा लुका बैठा हो मैं केॾे वञा दसदाई। तेजा दर्दा लुका बैठा मैं केॾे वञा दसदाई। ओ तार किरिंद तकू समझी बैठा है अल्लाह सिरदा यार विसा।